नारायण जुगन्नाथ विद्या स्कूल NGV स्कूल कराची शहर में सब खां क़दीम सरकारी दरसगाह है जेके हींअर 168 साल थी विया आहिनि। हीउ स्कूल ओल्ड सिंध असेंबली बिल्डिंग में वाक़िअ आहे। NGV स्कूल जी मौजूदा बिल्डिंग अंग्रेज़ दौर जी ठाहियल चंद यादगार इमारतनि मां हिकु आहे। हीअ बिल्डिंग हाणोके MA जना रोड ऐं शहीद बिल्डिंग जे खाॿे पासे खां वाक़िअ आहे, जेका परे खां ॾिसण सां बर्तानिया जे कंहिं पुराणी यूनिवर्सिटी ॾेख ॾींदी आहे। हीउ स्कूल केतिरनि ई हवालनि खां सिंध जी तारीख़ में घणी अहमियत रखे थो, पर अफ़सोस जो इन स्कूल जी शानदार इमारत में अंदरि दाख़िल थियण सां वीरानी, उदासी ऐं शागिर्दनि खां ख़ाली क्लासरूम ॾिसी सख़्तु मायूसी थिए थी, जंहिंमें क्लासरूम ऊंधा मिटी ॼारा संग मरमर जूं ॾाकणूं ग़लाज़त में भरियल ॾिसी करे इहो तसवुर ई नथो करे सघिजे त उनखे ठाहिण लाइ राजस्थान ऐं जैसलमेर मां पत्थर ऐं शानदार मार्बल घुराए हिन स्कूल जी शानदार इमारत जोड़ी वई हूंदी। हीउ स्कूल पहिरीं एंग्लियो वर्निकुलर इंग्लिश मीडियम नाले सां मक़ामी आबादी लाइ 1854 ईस्वी में क़ाइमु कयो वियो। JW स्मिथ कराची ज़िले जे गेज़ेटियर जे मरतब मुताबिक़ नारायण जुगन्नाथ स्कूल सिंध जी तारीख़ जो पहिरियों सरकारी स्कूल हो। उन जो अक्टूबर 1855 ईस्वीअ में इफ़्तिताह कयो वियो। स्कूल जी पहिरीं बैच में 68 शागिर्द दाख़िल थिया हुआ। स्कूल जो नक्शो लेफ्टिनेंट शैम्पेन ठाहियो हो। हीउ स्कूल 1855 ईस्वीअ में सिंध हुकूमत ऐं कराची म्यूनिसिपालिटी जी कोशिश सां क़ाइमु थियो। शुरू में स्कूल खोड़ी गार्डन में मसवाड़ जी जाइ ते हलंदो हो। बाद में बंदर रोड ते हाणोकी डाउ मेडिकल कॉलेज वारी जाइ ते स्कूल लाइ इमारत तॾी वई। उनजी अॾावत ते उन वक़्तु 4,816 रुपया ख़र्च आया, जंहिंमां 2,016 रुपया कराची म्यूनिसिपालिटी ऐं बाक़ी हुकूमत सिंध अदा कया। स्कूल जो पहिरियों हेडमास्टर महादेव शास्त्री हो, जंहिंजी पघार उन वक़्तु 120 रुपया हुई। सिंध जो उस्ताद आख़ून मोहम्मद हुसैन हो। 1857 ईस्वीअ में 79 शागिर्दनि मां 12 सिंधी हुआ ऐं 11 हिंदू ऐं 1 मुस्लमान हो। हीउ स्कूल 1874 ईस्वीअ में नारायण जुगन्नाथ विद्या जे नाले सां मंसूब कयो वियो। हिन जेका सिंध जी तालीम जे बारे में ख़िदमत कई, तंहिंजे क़दर शनासी करे बम्बई सरकार कराची जे एंग्लियो वर्निकुलर स्कूल ते संदसि नालो रखियो। उनखे नारायण जुगन्नाथ हाई स्कूल करे छॾियो वियो। घणो पोइ नारायण जुगन्नाथ जे पोटे CD विद्या जेको बैरिस्टर हो, तंहिं सिंध सरकार खे गुज़ारिश कई त स्कूल जो नालो संदसि ॾाॾे जे नाले पुठियां रखियो वञे, जेको मुकमल हुजे। हिन गुज़ारिश कई त आख़िर में नाले सां विद्या लफ़्ज़ जो इज़ाफ़ो करे नारायण जुगन्नाथ विद्या स्कूल रखियो।